रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 24 जून 2022 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान वहीद मुस्तफ़ा। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्लाह गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी वारो केस में चयो आहे त लापता माण्हू कमीशन पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करण में नाकाम रही आहे। तरक़ी पसंद ऐं रोशन ख़्याल अॻुवाणनि तरफ़ां हैदराबाद रोशन ख़्याल फोरम क़ाइमु। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्लाह गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी वारे केस में चयो आहे त लापता माण्हू कमीशन पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करण में नाकाम रही आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट में 8 सालनि खां गुम ज़ाहिद अमीन ऐं 1 साल खां खंबे गुम कयल सादिक अमीन खे बाज़ियाब करण वारी दरख़्वास्त ते सुनवाई थी, जंहिंमें दरख़्वास्त गुज़ पारां एडवोकेट ईमान मज़ारी अदालत में पेश थी। चीफ जस्टिस रिमार्क ॾिना त हर हिकु जाइ जी नज़र में कमीशन पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी करण में नाकाम रही। कमीशन खे हिदायत कई वई आहे त ख़बरी गुमशुदनि संगीन जुर्म आइन जे बुनियादी हक़नि जी भञकड़ी आहे। अदालत अखियूं बंदि नथी करे सघे। पटिशनर्स शहरी आहिनि। कमीशन जी ड्यूटी आहे त गुम माण्हुनि जे घर भातियुनि ताईं पाण पहुची कानून ऐं इंसाफ़ वारे वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त गुम थियल माण्हुनि जे हवाले सां कमेटी सिर्फ़ु कागज़नि जे हद ताईं कमु न कंदी, पर अमली तौरु नतीजा साम्हूं ईंदा। हैदराबाद में खाबी दूर सां वास्तो रखंदड़ सिंध जे तरक़ी पसंद ऐं रोशन ख़्याल अॻुवाणनि हैदराबाद रोशन ख़्याल फोरम जो बुनियादु रखे छॾियो आहे। उन सिलसिले में हैदराबाद तरक़ी पसंद रोशन ख़्याल समाज सुधारक अॻुवाणनि जो हिकु इजलास थी गुज़रियो, जंहिंमें इतफ़ाक़ राय सां कामरेड हमीद सुमरो खे कन्वेनर, डॉक्टर ईश्वर खे सेक्रेटरी ऐं डॉक्टर बख्तावर जाम खे ख़ज़ानची जी ज़िम्मेदारी ॾिनी वई। हीउ फोरम रोशन ख़्याल फ़िक्र जे वाद वेझ लाइ अमली कमु कंदो। इजलास में 2 जुलाई ते शाम जो 5 वॻे धारे जाम साॻी साज़िश केस किताब जे इबियासी बैग जो फ़ैसिलो कयो वियो। लाड़काणो में जीएस सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पाणी ज़िंदगी ऐं मौत जो अहम हिसो आहे, पर पंजाब सिंध जे तारीख़ी मुआहदनि जे मुसलसल भञकड़ी करे रहियो आहे ऐं फ्लड कैनाल ठाहे पाणी जे 1991 वारे ठाह तहत भञकड़ी करे रहियो आहे। मुआहदनि ते अमल न करण सां माहौलियाती ऐं पाणी जी खोट सबबि मईशत तबाह थी रही आहे। हींअर बि पंजाब तोनसा जे विच तां पाणी चोरी कयो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत बिलावल ऐं ज़रदारी जी आहे, पोइ बि सिंध खे पाणी न पियो मिले ऐं सिंध हुकूमत सिंध जे 9 ज़िलनि ठट्टो, दादू, कंदकोट ऐं कश्मीर में फ़सल न करण जो हुकुम ॾिनो आहे। हुन चयो त असां बलोचिस्तान जी सरज़मीन जो एतिराम कयूं था, पर कंबर शहदाद कोट ज़िले जे खीरथर जाबलू पट्टी वारो हिसो सिंध जो आहे, जिते सरसब्ज़ पहाड़ ऐं सिंध जो सदियुनि खां हिसो आहे। हुन चयो त मीर आमिर मक्सी ऐं नादिर मक्सी सिंध जी ज़मीन ते कब्ज़ा करे उनखे बलोचिस्तान जी ज़मीन चई रहिया आहिनि। असां मक्सी भाइरनि जी सिंध जी ज़मीन ते कब्ज़ा करे उनखे बलोचिस्तान जी ज़मीन ॾेखारण वारी साज़िश जी मज़म्मत करियूं था। असां सिंध जे इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। सिंध ऐं बलोचनि खे विढ़ाइण जी साज़िश थी रही आहे। असीं अहिड़े अमल ख़िलाफ़ु 3 जुलाई ते हैदराबाद में नेशनल हाईवे ते धरणो हणंदासीं। उन लाइ अदलिया, दानिश्वर ऐं सानिया अहमदनि खे इन मामले जो नोटिस वठणु घुरिजे। हुन चयो त अहिड़ी सूरत हाल में जिते सिंध में पाणी जी खोट हुअण सां गॾु पंजाब सिंध जे वसीलनि तेल, कोयले ऐं गैस खे लुटे रहियो आहे ऐं अफ़गानियुनि खे कराची मोकिलियो पियो वञे। हुन चयो त कराची जूं हालतूं ॾींहों ॾींहुं ख़राबु थींदियूं पियूं वञनि, जिते गुंडागर्दी ऐं फायरिंग करे हालतुनि खे ख़राबु कयो पियो वञे ऐं मुस्तक़बिल में वरी रतो छाण जो ख़ुदशो आहे, जंहिंजो नोटिस वरितो वञे। मोरो में सिंध यूनाइटेड पार्टी जे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह कांदड़ा कॉलोनीअ में अवामी जलसे खे ख़िताब कंदे चयो त हुक्मराननि जी करप्शन सबबि सॼो मुल्क ख़ुसूसन सिंध जो अवाम भोॻे रहियो आहे। पाणी जी खोट सिंध में शिदत इख़्तियार करे चुकी आहे। आबादगार सख़्तु परेशान आहिनि। थल कैनाल समेत मुख़्तलिफ़ कैनाल ठहण में मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी पार्टियूं ऐं PP उन गुनाह में शामिल आहे। सैयद ज़ैन शाह वधीक चयो त सिंध में बिजली नाहे, नौजवाननि लाइ रोज़गार नाहे, महांगाई, लाक़ानूनियत, मंशियात जो विकिरो, आम माण्हुनि जी मिल्कियतुनि ते कब्ज़ा कराए कूड़ा खाता ठहिराइण ऐं पुलिस ज़रिए माण्हुनि खे तंग करणु सियासत न आहे, बल्कि बदमाशी आहे। उन लाइ सिंध जी अवाम खे SUP जो साथ ॾियणु घुरिजे, छो त उन्हनि सभिनी मसइलनि जो हल बि सियासत आहे। ताक़तवर धुरियूं चोरनि ऐं करप्ट सियासतनि मां हथु कढनि, जिन मुल्क जो ॾेवालो करे छॾियो आहे।
जिन क़ौम जो नाणो लुटियो आहे उन्हनि ख़िलाफ़ बेरहमाणो एहतसाब थींदो त करप्ट सियासतदाननि मां मुल्क जी जान आजी थींदी। उन मौक़े ते सैयद ज़ैन शाह चयो त ज़िले काउंसिल जी उम्मीदवार इम्तियाज़ अहमद लिगारी, यूसी चेयरमैन उम्मीदवार सदाम हुसैन लिगारी, वाइस चेयरमैन नज़ीर अहमद लिगारी खे 26 जून ते कार ते ठपो हणी कामयाब करो। उन खां अॻु तारिक पेट्रोल पंप मोरो ते ज़ैन शाह आजियां करे खेसि मोटरसाइकिलुनि ऐं कारनि जी रैली जी सूरत में कांधड़ा कॉलोनी आंदो हुयो। जलसे दौरान केतिरनि नौजवाननि ज़ैन शाह सां मुलाक़ात करे SUP में शमूलियत जो ऐलान कयो। हैदराबाद में GS सिंध क़ौमी महाज जे मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम जसकम मरकज़ी मीडिया सेंट्रल कासमाबाद तां मरकज़ी पधिराई में ॼाणियो आहे त जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी, अमजद खान मैसर, डॉक्टर गुलाम सरवर खुश्क, मोमिन समो, दीदार शाम, ॾाढो अतर सुमरो गॾियल मरकज़ी पधिराई में ॼाणायो आहे त वक़्त जा हुक्मरान हथरादू महांगाई तूफ़ान बर्पा करे माण्हुनि खे मुफ़लिसी गुरबत जे धॿण में धिके सिंध जे हक़ीक़ी मसइलनि तां ध्यानु हटाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। सिंध जो सभ खां वॾो मसइलो सिंधूअ दरिया में पाणी जी खोट आहे, छाकाणि जो सिंधूअ दरिया सिंध जे जापे जो वाहिद वसीलो आहे जंहिं ते पंजाब ताक़त ऐं ॾाढ जे बुनियाद क़ाबिज़ आहे। दरिया जे कब्ज़े ते सिंध जा हुक्मरान ख़ामोश आहिनि, तंहिं करे सिंध खे सुजाॻ थी पंहिंजो सिंधू दरिया बचाइणो आहे। दीदार शाम ॼाणायो आहे त 25 जून ते रतोदेरो में जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी पंहिंजी सदारत में जसकम मरकज़ी बॉडी जो हंगामी इजलास सॾाए वरितो आहे, जंहिंमें तारीख़ी जदोजहद जो ऐलान कयो वेंदो। हैदराबाद में अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श खासकेली, जनरल सेक्रेटरी नूर अहमद कातियार पंहिंजो गॾियल बयान जारी कयो आहे त बल्दियाती इलेक्शन में मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं आज़ाद उम्मीदवारनि पारां PP उम्मीदवारनि साम्हूं फार्म भराए इलेक्शन में सख़्तु मुक़ाबिलो करण सबबि PP जा करप्ट बोतार बौखलाए जी इंतकामी कार्रवायूं करण ते लही आहिनि। हुन चयो त अवामी तहरीक जे उम्मीदवारनि खे दॿाइण, हिसाइण ऐं मथनि कूड़ा केस दाख़िल करे अगवा करण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। बल्दियाती इलेक्शन में धांधली करण लाइ DROs ऐं ROs समेत जियाला इलेक्शन अमली तौरु मुक़ररु कया विया आहिनि। केतिरनि ई सियासी पार्टियुनि जे उम्मीदवारनि खे संदन पार्टी निशान अलाट न कया विया आहिनि। हुन चयो त बल्दियाती इलेक्शन में सिंध जो सियासी समाजी कारकुन ऐं आम माण्हू उथी बीठो आहे त उन्हनि खे दॿाए हिसाए मथां कूड़ा केस दाख़िल करणु, अगवा करण ऐं निशान तब्दील करे छॾण वारो गैर जमहूरी अमल सिंध जो अवाम कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कंदो। अवामी जमहूरी पार्टी कराची जे निजी स्टील मिल में बाह वारे वाक़े में केतिरनि ई पोरितनि जे सड़ी ज़ख़्मी थियण वारे वाक़े ते अफ़सोस ऐं मज़म्मत कंदे घुर कई आहे त वाक़े जी जांच कराए मज़दूरनि सां इंसाफ़ करे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। AGP जे मरकज़ी सदर एडवोकेट सैयद लाल शाह, ख़ादिम टालपुर, सीनियर नायब सदर एडवोकेट अयाज़ चांडियो, जॉइंट सेक्रेटरी दरिया ख़ान शेख ऐं ॿियनि चयो त सिंध जूं फैक्ट्रियूं मज़दूरनि लाइ कोस घर बणिजी वियूं आहिनि, जिते उन्हनि खे सोशल सिक्योरिटी जी का बि सहूलियत न आहे। मिलनि अंदरि मज़दूरनि जे तहफ़ुज़ लाइ को बि जोॻो बंदोबस्तु थियल न आहे, जंहिं करे अक्सर हादसनि में मज़दूर मौत जो शिकार बणिजी वेंदा आहिनि। हुननि चयो त हर हुकूमत जो ऐलान बावजूदि मज़दूरनि जी पघार में इज़ाफ़ो नथो कयो वञे। महांगाई ऐं ग़रीब माण्हू कीअं ज़िंदगी गुज़ारींदा। मज़दूरनि जे इलाज सां गॾु माली मदद करे फैक्ट्रियुनि में हिफ़ाज़ती इंतज़ाम सख़्तु कया वञनि। दादूअ में राहूजा शाख जे आबादगारनि ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ आबपाशी ऑफिस दादू आॾो रोड बंदि करे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। आबादगारनि गुलाम हुसैन हिंगोरो, भाई खान बिरमाणी, इरफान अहमद ऐं ॿियनि चयो त राहूजा शाख में पाणी जी फ़राहमी न थियण सबबि सारियुनि जो बीजारो सुकी सड़ी रहियो आहे। पाणी न पहुचण सबबि चौपायो माल बि अॼु मरी रहियो आहे। इलाइक़े जो जर खारो आहे। हुननि चयो त ज़रई पाणी जी हथरादू खोट पैदा करे पाणी जी सियासी बुनियादनि ते विरासत कई पई वञे। बाअसर आबादगार पाणी चोरी करे रहिया आहिनि ऐं आबपाशी खातो उन्हनि ॾाढो बेवस बणियल आहे। ज़रई पाणी जी न पहुचण सबबि हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी ऐं आबादगार मुआशी तौरु तबाही तरफ़ वञी रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त राहूजा शाख मां ज़रई पाणी जी खोट ख़तमु करे पाणी चोरी रोकी वञे। GS सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ोर जूं ॻाल्हियूं जेके कंहिं न ॿुधियूं। ॻाल्हि ॿोल कंदड़ बाबू सुमरो, सवाल नवाज़ खान, जवाब आज़ादीअ सां इश्क कंदड़ सिंध परस्त इनकलाबी ऐं जमहूरियत पसंदि इंसान घणे भाङे कैफ़ियतूं शाह जे हिन सिट जीअं हूंदियूं अथसि। अदियूं शाह लतीफ़ चए अंदरि आग अथऊं
उन हूंदे बि पाण खे फलोरण जो शायदि अञा वक़्तु न आयो आहे, कंहिं महिल उन ते बि वेहबो। सवाल सिंध जवाबु हाय विजदान जे पोलारनि मां घुमी जंहिं महिल बेसाख्ता हेठि वरिजे तॾहिं उन जवाब जा सितारा पगाए सघजनि था। फ़िलहालु त सिंध ते सोचींदे मूंखे माठ लॻी थी वञे। महबूब हर ज़ावे खां हुस्नाक हूंदो आहे। सिंध मुंहिंजी उहा पिरी आहे जेका हमेशह हुस्नाक आहे। जेकॾहिं मूंखे वक़्तु हुजे हा ऐं मुंहिंजी ज़बान ऐं कलम में एॾी सघ हुजे हा त आऊं हूंद लफ़्ज़नि में सिंध जे हुस्न जी मसवरी कयां हा। सवाल साईं GM सैयद जवाबु नई सिंध जी जदीद तारीख़ जो ॾींदड़ ऐं क़ौमी ज़िंदगी जो मरकज़ी नुक़्तो। सवाल जिनाह जवाबु तारीख़ जो विलियन। जिनाह जी राय कान हूंदी हुई, कुझु ॼाणंदो ई कोन हो। दुनिया जा समूरा इनकलाबी आज़ादी पसंदि या इक़्तिदार में आयल माण्हू इक़्तिदार में अचण बाद वधीक ताक़तवर थींदा आहिनि। जिनाह दुनिया जो वाहिद अॻवान हो जेको पंहिंजी रियासत हासिल करण बाद वधीक कमज़ोर थियो, उनजे करे जो खेसि का ख़बर ई कान हूंदी हुई। सवाल सियासत जवाबु राजनीति जो इल्मु हिकु ई वक़्तु इल्मु तौरु साइंस, अमल तौरु कमाल जा सहज स्वभाव ऐं सिंगार रखंदड़ आर्ट, क़ौमुनि जे जियापे आज़ादी ऐं ख़ुशहाली जे ज़ामिन। जेसिताईं सिंधी क़ौम क़ौमी सियासत जो हिसो न थींदी तेसिताईं पंहिंजो मुस्तक़बिल माणे न सघंदी। सवाल सिंधु दरिया माहिरुनि जी बि माउ, मजमूए तौरु ज़िंदगी जी माउ। नारायण श्याम चवाणी गंगा जमुना अमृत थी सघनि थियूं, पर असांखे थञ सिंधूअ थी प्यारे। असांखे पाले ताते उन्ही जवान जमाण बणायो, उनखां अॻिते सिंधूअ नदी ज़िंदगी जो लाफ़ानी गीत आहे जंहिंमां हयात जी बहारनि जा ॻाढ़ा गब फुटी निकिरंदा आहिनि। हीअ असांजी सोनी नदी आहे, जियापो आहे। घणनि रातिड़ियुनि जी आकाश में कहकशां या खीर धारा जीअं नदियूं धरतीअ जी सींद आहिनि, सिंधूअ बि ईअं आहे। उहा सिंध जे सिर जी सींद ऐं पेशानी जो झूमर आहे। सवाल क़ौमी तहरीक जवाबु सिंध जो मुस्तक़बिल क़ौमी तहरीक सां लाॻापियलु आहे। अलबत्ता क़ौमी तहरीक पुराणे अंदाज़ सां घणो वक़्तु जटाव न करे सघंदी। कामयाबु थियण लाइ हिकमत अमली जे सवाल ते उनखे घणो संजीदा थियणो पवंदो। सवाल आरेसर जवाबु हिकु आदर्शी इंसान या ॼमार धन बदिरां मन जो पीछो कंदड़ जादू भरे आवाज़ में सोज़ ऐं घरी मुल्क में दर्द रखंदड़ देश भगत तबनाक मुक़रर जंहिंजे लफ़्ज़नि में सिंध सितारा सितारा थी खणंदी हुई। सवाल पली जो जवाबु बेपनाह ज़हीन, जुरतमंद ऐं ज़बरदस्त ख़ुदि एतमादी रखंदड़ अॻवान, खरो मुक़रर ऐं शानदार अदीब। अफ़सोस जो क़ौमी आज़ादी ॾांहुं न लड़ियो ऐं पाण खे कंहिं क़दुरु ज़ाया कयाईं। बाक़ी सियासत में औरतुनि जी शमूलियत ऐं दरिया जे मामले ते जदोजहद संदसि तारीख़ी कारनामा आहिनि। सवाल आज़ादी जवाबु आज़ादी ज़िंदगी आहे। आज़ादी बिना माण्हू इंसानी अज़मत ते रसे ई नथो। फ़र्द हुजे या क़ौम, उन लाइ आज़ादी जियापो आहे। क़ौमूं तोड़े समूरी इंसान ज़ात आज़ादी में ई पंहिंजे मेराज ते पहुची सघे थी। सवाल ख़ौफ़ इंसानी जबलत, पर इश्क़ आदर्श आज़ादी ऐं शऊर खां हमेशह मात खाईंदड़। ऐं वरले कंहिं घड़ीअ कंहिं ख़ौफ़ जो शिकार थींदो बि आहियां त सतत ई हिकदमि उन ते ग़लबो पाए वठंदो आहियां। कॾहिं मन माकोड़ी बि थींदो आहे, पर उहो घणो तणो केरु शींहुं रहे थो। मुंहिंजे मन में शींहं जी गजगोड़ अणिया ई रहे थी। सवाल मायूसी जवाबु आऊं उमेद जी घड़ीअ में जन्मियो आहियां, उन करे मुंहिंजी ज़िंदगी जी लुग़त में मायूसी जहिड़ो को बि लफ़्ज़ ॻोल्हे बि न लभंदो। आऊं तारीख़ जो शागिर्दु आहियां। मायूसी तारीख़ जे शऊर रखंदड़ माण्हू जे भर मां बि नथी गुज़रे। सवाल मुनाफ़िकी जवाबु राज रुलाए छॾिया अथसि। अव्हां जो हीरो मुंहिंजा हीरा जाम आहिनि। जेको माण्हू बि को गैर मामूली ऐं निरालो कमु करे थो उहो मुंहिंजो हीरो आहे। हूअं तारीख़ी तौरु आऊं राय सहरस, दोदे सुमरो, ॼाम तमाची, दूल दरिया ख़ान, ॼाम निज़ामुद्दीन ऐं सूफ़ी शाह इनायत शहीद खां मुतासिर आहियां। मोहन जे दड़े खां पोइ उहो राय सहरस आहे जंहिं सिंध खे हिकु वॾी ऐं ताक़तवर रियासत तौरु वर खड़ो कयो। हिकु ताक़तवर जमहूरी रियासत तौरु महाराजा चच ॾांहुं इक़्तिदार जे पुरमन मुंतक़िली उन जमहूरी रवायत जो समर हो। ॾार वॾी शइ हो, पर आऊं ॾार खां एॾो मुतासिर न आहियां। उनजे भेट में पुटस जैसीना ऐं राणी लाॾी मूंखे वधीक मुतासिर कनि था। राणी दहशला ऐं बाग़ी बाई पिणु शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो आहे। शाह लतीफ़ आहे। अल्लाह बख़्श सुमरो, मौलाना उबैदुल्लाह सिंधी, हशू केवल रामाणी, मोहम्मद अमीन खोसो, हैदर बख़्श जतोई, अयाज़ ऐं इब्राहिम जोयो आहिनि।
सिंध खां ॿाहिरि बि कुझु हस्तियूं आहिनि। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत इब्राहिम ऐं हज़रत ईसा आहिनि। त हिकिड़ी डिघी फ़हरिस्त आहे जंहिंमें के माण्हू हिक ॿिए जा सियासी ऐं नज़रियाती मुख़ालिफ़ बि आहिनि, पर उहे सियासी सभु पंहिंजनि मनफ़रद किरदारनि सबबि मूंखे वणनि था। हिन फ़हरिस्त में कुझु अहिड़ा गुमनाम माण्हू बि आहिनि जिन मूं ते पंहिंजनि सुठाइनि सां ज़बरदस्त असरु छॾिया आहिनि। उन्हनि में कुझु सुहिणियूं सेबतियूं ऐं बाकमाल औरतूं आहिनि। उन्हनि सभिनीनि ते आऊं वक़्तु अचण ते तफ़सील सां लिखंदुसि। मुनवर लिगारी लिखे थो त छा हूअ वरी खंभजी वियो सिंधी इनाम सां 100 इख़्तिलाफ़ रखो, पर हू सिंध जो आवाज़ु आहे। हू अण विर्छ कमु कंदड़ सिंधियुनि जो महंदार आहे। सिंधी इनाम ख़ामोश थी वेहण वारो नाहे। सरकार सिंधियुनि जी गैरत जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पाणी कछींदी आहे। सिंधियुनि जी नफ़सात जदोजहद सां ॻंढियल आहे। सिंध जी जदोजहद जा 2 कुतुब आहिनि, हिकु सिंध में ऐं ॿियो सिंध खां ॿाहिरि। सिंध जे कुतुब ते सिंधी इनाम हिकु मुतहरिक सितारो आहे। माठ करे वेहण सिंधी इनाम लाइ हराम आहे। को खंभजी वियो, को शहीद थी वियो, कंहिंसां ज़्यादती थी, सिंधी इनाम सिंध सभा जो बैनर ऐं पोस्टर खोलींदो। सरकार सिंधी इनाम खे दॿाइण ऐं ख़ामोश कराइण थी चाहे, पर सिंधी इनाम माठ न पर रोडनि, फुटपाथ, प्रेस क्लब या असेंबली जे दरनि ते उहो ई आवाज़ु बुलंद कंदो त असां छा घुरूं था? आज़ादी, आज़ादी। पंहिंजनि जे घुरूं था आज़ादी। हाणे हू खंभजी वियो आहे, असां छा घुरूं था? सिंधी इनाम जी घुरूं था आज़ादी, आज़ादी। 24 जून जे हवाले सां सिंध जे वाक़ियाती तारीख़ डॉक्टर दुर मोहम्मद पठान जी तहक़ीक़ ऐं तारीख़ ॿुधाइण वारो रोज़ानो संभालियल वधायल ऐं नज़रसानी कयल सिलसिलो। तवजह तलब वाक़िया 24 जून 1951 सिंध जे कमिश्नर अॼु जेकबाबाद जे पॉलिटिकल एजेंट खे लिखियो त उहे बुगटी जिन असांजी चौकियुनि ते हमिलो कयो हुजे या असांजी फ़ोर्स सां मुज़ामत कई हुजे, उन्हनि खे पकिड़े सिंध में आबाद करण बदिरां अहमदनगर जेल मोकिलियो वञे। 24 जून 1943 असांजे अॻूणनि हाकमनि जी महिरबानीअ सां फ़रंगियुनि खे सिंध में पंहिंजा कारखाना फैक्ट्रियूं हणण जी इजाज़त मिले। मीरनि जे दौर में कराची राणीबाग चिड़ियाघर भरिसां फैक्ट्री हई हुई। उनखां अॻु ठटो फ़िरंगियुनि पोर्चुगीज़नि जी कोठियुनि ऐं कारखाननि जो हंधु रहियो। नेपियर सिंध ते कब्ज़ो करे गवर्नर थियो त ठटे जे मुंशी पितमरदास क्लेम दाख़िल कयो त ठटे में जिते फ़िरंगियुनि फैक्ट्री क़ाइमु कई हुई उहा संदसि जाइ मिल्कियत आहे। पोइ उन ते कैप्टन वेल्स जांच पड़ताल कई। हुन चयो त इहा इमारत पितम्बर खे ॾियण बदिरां उन्हीअ जी मरमत कराए मुसाफ़िर खानो बणाइजे ऐं वापारियुनि खे ₹1 ॾियारी जे मसवार ते रहण लाइ ॾिजे। 24 जून 1916 ते आसाराम सुंदरदास पमनाणी, जेको पोइ कांग्रेसी सिंध असेंबली मेंबर थियो ऐं मस्जिद मंज़िलगाह वारनि फ़सादनि जे नतीजे में मारियो वियो। सो रोड़ीअ जो मशहूरु धर्मी ऐं समाज सुधारक माण्हू हो। हू तां धर्म दर्शन जे नाले सां माहवार रिसालो बि कढंदो हो ऐं उन रिसाले जो मुकमल सेट गुल हयात में मौजूदु आहे। अॼु आसरराम पमनाणी रोड़ीअ में सतश्री धर्मदास शेवा मंडली क़ाइमु कई, जंहिं प्लेटफॉर्म तां महीने में 2 दफ़ा धर्म, संस्कृत ॿोली ऐं समाज जे मौज़ूअनि ते लेक्चर थींदा हुआ। अॼु नामर तालीमदान करमचंद हिंगूराणी उन मंडलीअ में लेक्चर ॾिनो। 24 जून 1920 उत्तर सिंध ख़ासि तौर ते जेकबाबाद ज़िले में हुकूमत ख़िलाफ़तनि ते ॾाढियूं सख़्तियूं शुरू कयूं वियूं। उन गंभीर सूरतहाल खे नज़र में रखंदे ख़िलाफ़ती अॻुवाणनि जेकबाबाद में ख़िलाफ़त कॉन्फ्रेंस सॾाई, जंहिंजी सदारत मौलाना ताज मोहम्मद अमरूटी कई। हिन कॉन्फ्रेंस उतां जे ख़िलाफ़तनि जा हौसला बुलंद कया। बैरिस्टर जान मोहम्मद जूणे जे उन मौक़े ते पंहिंजा सरकारी अलक़ाब फिटा कया ऐं मौलाना ताज मोहम्मद अमरूटी सख़्त लहजे वारी तक़रीर में वॾेरनि ऐं ज़मींदारनि खे इंतबाह कयो त सरकार जे हथनि में खेॾणु ऐं इस्तेमालु थियणु छॾे ॾियो। 24 जून 1940 मस्जिद मंज़िलगाह मामले ते थियल खून फसाद जे इंक्वायरी करण लाइ सरकारी ट्रिब्यूनल ठाहियो वियो। अॼु कराची में खॾे वारे मौलाना मोहम्मद सादिक ऐं फ़ौजदार उमर ख़ान उन ट्रिब्यूनल अॻियां
पंहिंजे बयान रिकॉर्ड कराया। 24 जून 1948 असांजे इक़्तिदार धड़ियुनि ख़ुशी ख़ुशीअ सां सचे ऐं पके पाकिस्तानी हुजण जी शाहिदी ऐं शौक़ में कराची वफ़ाक़ जे हवाले कई। उन लिखत जे मसी अञा कान सुकी त अॼु वफ़ाक़ ऐं सिंध सरकार पनाहगीरनि जे सिंध में आबादगारी वारी एग्रीमेंट कई। 24 जून 1954 इफ्तिखार ममदोट जंहिंखे पंजाब जे वॾवादार तां डिसमिस कयो वियो हो, उहो अॼु सिंध जो गवर्नर मुक़ररु कयो वियो। 24 जून 1955 ते पाकिस्तान ऐं इंडिया बाहमी पाणी वारे मामले ते ठाह कयो। इंडिया खे नदियूं विकिरो कयूं ॾिनियूं वयूं ऐं सिंध सदाईं लाइ पाणी जी अणाट जो शिकार थी वई। उन ठाह जी रोशनी में पाकिस्तान मुख़्तलिफ़ डैम ठाहिणु मनसूबाबंदी कई ऐं उन ते कमु शुरू करायो। उन करे सिंध अञा पाणी जी खोट जो वधीक शिकार थी। 24 जून 1970 पाकिस्तान जे दीनी सियासी जमायतुनि पाण में गॾिजी इस्लामी मुतहद महाज़ क़ाइमु कयो। उन में शामिल थींदड़ पार्टियूं हुयूं जमायत इस्लामी, जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा पाकिस्तान, पाकिस्तान जमहूरी पार्टी ऐं अहले हदीस। 24 जून 1996 जमायत इस्लामी फ़ैसिलो कयो त सरकार तरफ़ां पेश कयल अवाम दुश्मन बजट ख़िलाफ़ इस्लामाबाद तरफ़ां मार्च कबो। हुकूमत उन सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ आर्मी खे घुराए वरितो। 24 जून ते जनम वठंदड़ ऐं विछड़ंदड़ मशहूरु शख़्सियतूं। 24 जून 1880 सियासतदान लोकूमल गोबंद बख्श मलकाणी हैदराबाद जी पैदाइश जो ॾींहुं आहे। 24 जून 1890 मज़हबी स्कॉलर ऐं सियासतदान मौलवी पीर मोहम्मद इस्माइल जान जी पैदाइश जो ॾींहुं आहे। 24 जून 1905 लेखक चिरनदास गिरसाणी भिरिया मुंबई जो जनम ॾींहुं आहे। 24 जून 1926 नाले वारे आलम ऐं स्कॉलर मौलाना गुलाम मुस्तफ़ा कासमी जो पैदाइश जो ॾींहुं आहे। 24 जून 1964 पीपी जी औरत अॻवान राय नाज़ बोज़दार पन्नो आकिल जो जनम ॾींहुं आहे। 24 जून 1958 सहाफ़ी काज़ी अब्दुर्रहमान जो लाॾाणो थियो। 24 जून सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर काज़ी फज़लुल्लाह जो इंतकाल थियो। 24 जून 2016 क्लासिकल रागी अलादीन ख़ासकरी टंडोलायार वेझो रोड हादसे में इंतकाल करे वियो। गुल हयात इंस्टीट्यूट में मुमताज़ अली पठान लिखे थो त कुझु कराची जूं आगाॾियूं तंज़ीमूं नंगनि ऐं नगरनि जी अज़ीम क़ौमूं हिफ़ाज़त कंदियूं आहिनि। मोरड़ो माज़ूर माण्हू हो, पर हुन मांगर मछ सां मुक़ाबिलो करे मिटनि माइटनि ऐं मारूड़नि खे बचायो ऐं कराची वागूअ जे वात में न ॾिनी। निपियर सिंध जो गवर्नर थियो त हुन कराची खे गादीअ जो हंधु बणायो ऐं ॾिसंदे ॾिसंदे हीउ शहर बैनुल अक़वामी अहमियत शहर बणिजी वियो। कराची असांजे वॾड़नि 1839 में पंहिंजे रज़ा ख़ुशीअ सां फ़रंगियुनि खे लिखी ॾिनी हुई। पाकिस्तान ठहण खां पोइ बि असांजे वॾड़नि हीउ शहर ऐं उनजे पस गिरदाई वफ़ा खे लिखी ॾिनी। सच त हीअ आहे त असां कराचीअ मां हथ पटण जा हिराक आहियूं, पर कराची असां मां हथ नथी पटे। अंग्रेज़नि जे ज़माने में कराची में यूरोपी आया, हिंदुस्तान जूं वापारी बिरादरियूं आयूं ऐं अची हिते आबाद थियूं। बल्कि सिंध जी सक़ाफ़त ऐं समाज जो अटूट रंग बणिजी वियो। उन ज़माने में हर कंहिं कराची वासी पंहिंजी तंज़ीमूं ठाहियूं ऐं आज़ादी सां मज़हब, सियासत, समाज जे ॿियनि शोबनि में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदियूं रहियूं। हिन वक़्तु उन्हनि तंज़ीमुनि जो वजूदु कोन्हे, बल्कि उहे असांजी तारीख़ जे वर्कनि में महफ़ूज़ कोन्हनि। पर जस्तो जे बाबा डॉक्टर दुरमोहम्मद पठान खे, जंहिं अंग्रेज़नि जे दौर वारे सिंध जी समाजी, सियासी, अदबी ऐं मज़हबी तंज़ीमुनि बाबति वॾी मालूमात गॾु करे गुल हयात खे ब्रिटिश दौर जे इंसाइक्लोपीडिया बणाए छॾियो आहे। ऐं हिते सिंध जे गादी वारे शहर कराची जी तंज़ीमुनि जे नालनि जी लिस्ट ॾेई रहियो आहियां। हुन लिस्ट में सियासी तंज़ीमुनि जा नाला नथो ॾियां, छो त उन्हनि जो तइदादु 46 हो ऐं उहे सिंध सितह जूं तंज़ीमूं जमायतूं हुयूं। उन्हनि समूरियुनि जमायतनि जो तफ़सील बाबा साईं जे छपियल किताब सियासी चुरपुर में बि आहे त गुल हयात जे वेबसाइट ते बि मौजूदु आहे। शहरनि ऐं नगरनि जो माज़ी बचाइण मौक़िक़ वारो कमु मुंहिंजे वालिद साहब मिसाली तौर ते कयो आहे। हीअ असां अवां जी ख़िदमतुनि में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। उन ते प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त सदाईं गॾु।